सिंध जे सरकारी अस्पतालुनि में एम्बुलेंस सर्विस न हुअण ख़िलाफ़ दरख़्वास्त बि ॿुधणी थी आहे। इन हवाले सां बि अपडेट कजो। नाज़रीन, असांजो राब्तो कटिजी पियो आहे। हिकु भेरो सां राब्तो करण जी कोशिशि कंदासीं। अव्हांखे अपडेट की तो सिंध जे सरकारी अस्पतालुनि में एम्बुलेंस सर्विस न हुअण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी कई वई आहे। अॼु ई फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे। सिहत वारो सेक्रेटरी ज़ुल्फ़कार शाह ऐं ॿिया अमलदार अदालत में पेश थिया। एम्बुलेंस सर्विस बाबति रिपोर्ट बि पेश करे छॾी आहे। समूरी सिंध में केतिरियूं एम्बुलेंसिस आहिनि? अदालत सवाल कयो आहे। सूबे में 917 एम्बुलेंसिस आहिनि। सिहत वारे सेक्रेटरी पारां चयो वियो सिहत खातो फौतीअ जो इलाज घर मुंतक़िल करण लाइ एम्बुलेंस फराहम नाहे कंदो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील पारां दलील ॾिना विया। बिल्कुलु नाज़रीन, दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त माण्हू पंहिंजे प्यारनि जा लाश गॾा गाड़ी ते खणी वञण ते मजबूर आहिनि। अक्सर अस्पतालुनि में एम्बुलेंस ई न आहे। एम्बुलेंस रुगो मरीज़नि जे मुंतक़िली लाइ ॾिनी वेंदी आहे। सिहत वारे सेक्रेटरी ज़ुल्फ़कार शाह जी अदालत खे आगाही ॾिनी वई आहे। हिकु बार ॿीहर असां सां लाइन ते मौजूद आहे आज़म सोराणी जी। आज़म, अपडेट कजो। जी, सिंध हाई कोर्ट कराची समेत सॼी सिंध में सरकारी सतह ते एम्बुलेंस सर्विस न हुजण जे ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ते अॼु सेक्रेटरी सिहत ज़ुल्फ़कार शाह ऐं ॿियनि जो मौक़िफ़ ॿुधण बाद अदालत कार्रवाई मुलतवी करे छॾी आहे। अॼु जेको सो अदालत में सेक्रेटरी सिहत ज़ुल्फ़कार शाह अदालत में पेश थियो, जंहिं ते अदालत हुन खां पुछियो त सिंध में हिन वक़्तु केतिरियूं एम्बुलेंसिस आहिनि जेके फ़ाल आहिनि। जंहिं ते अदालत खे ॿुधायो वियो त सॼी सिंध में 917 एम्बुलेंसिस आहिनि जेके वर्किंग कंडीशन में आहिनि ऐं इहे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िले अस्पतालुनि में मौजूदु आहिनि। ऐं इहे अस्पतालूं इहे एम्बुलेंसिस रुगो जेको आहे सो अस्पताल मां जेको सो मैयत जेका आहे उहा घर मुंतक़िल करण लाइ जेका आहे, जंहिं ते अदालत दरख़्वास्त गुज़ार चयो त इहे एम्बुलेंसूं जेके आहिनि माण्हुनि खे जेका फौरी तबी इमदाद आहे उन लाइ बि जेको सो कमु नथियूं अचनि। ऐं हिननि अस्पताल जेको आहे सो एम्बुलेंसिस खे जेको आहे सो आम माण्हुनि खे सहूलियत हासिल न आहे। उन मौक़े ते अदालत जेको इहो इन जेका रिपोर्ट आहे उन ते अदम इत्मिनान जो इज़हार कयो ऐं सिंध हुकूमत खे जेका हिदायत कई आहे त हू जेको इन एम्बुलेंस जेको सिस्टम आहे इनखे फ़ाल कनि ऐं अदालत इन जी कार्रवाई मुलतवी थी अॼु जेको सो बाक़ाइदा लिखत में हुकुम जारी कंदो। जी, आज़म सोराणी, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।